घोट की गला मंडी भरिसां किरियाना जी दुकान ते हथियारबंदनि जी फायरिंग। घोटा बिरादरी जा ॿ ॼणा पीउ पुट क़तल थी विया। शाफ़िसल गला मंडी वारे इलाइक़े में घोटा ऐं भेरी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में पुराणी तकरार त मुबैना तौर भेरी बिरादरी जे हथियारबंदनि गोलियूं हणी ॻोठ मोहम्मद क़ासिम घोटो वासी लाहौती इक़बाल घोटो ऐं संदसि पुट अली गुल घोटो खे क़तल करे छॾियो ऐं हथियारबंद फरार थी विया। वाक़े खां पोइ ए सेक्शन थाणे जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तालका अस्पताल घोटकी मां पोस्टमार्टम कराइण बाद वाटसन हवाले करे छॾिया। आख़िरी इतलान ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे ऐं न ई वरी जवाबदारनि जी गिरफ़्तारी अमल में अची सघी आहे। होॾां अखियुनि ॾिठे शाहिदनि मूजिबि त 3 हथियारबंद मोटरसाइकिल ते सवार हुआ, जिन मां हिकु ॼणे खे लेडीज़ कपिड़ा ऐं बुरको पहिरियल हो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।